कानून इंसाफ़ बाबत सेनेट ऐं क़ौमी असेंबली जी गडि॒यल कमेटी जी मंज़ूरी खां पोइ 27वीं आइनी तरमीम जो मुसवदो अॼु सेनेट में पेश कयो वेंदो। कमेटी आइनी तरमीम जो पूरो ड्राफ्ट मंज़ूर कंदे शिकवार 49 तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी। इतिहादी जमायतुनि तरफ़ां तरमीम ते हिन वक़्त ताईं फ़ैसिलो न थी सघियो। हुकूमत केपी जो नालो तब्दील ऐं बलोचिस्तान में सूबाई असेंबली जूं सीटूं वधाइण लाइ वक़्तु घुरी वरितो। JUI जो 27वीं आइनी तरमीम जे हक़ में वोट न ॾियण जो फ़ैसिलो। सेनेटर इरफान सिद्दीकी जी तबियत ख़राब खेसि वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो। आइनी तरमीम लाइ वोट न ॾेई सघंदो। कानून बार वज़ीर आज़म नज़ीर तारण ऐं PP सेनेटर फारूक एच नाइक विच में मुलाक़ात। 27वीं आइनी तरमीम जे कुझु नुक़्तनि ते सलाह मशवरो। आज़म नज़ीर तारण फारूक एच नाइक मुसवदे खे हतमी शक्ल ॾींदा। मंज़ूर थियल मुसवदे जी रिपोर्ट अॼु सेनेट इजलास में पेश कई वेंदी। सरवरी जमायत जे मौज़ शख़्सियत ऐं अॻूणो MPA हाजी अली मुराद राजड़ कुझु अर्सो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। हाजी अली मुराद राजड़ कुझु ॾींहनि खां कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हो। हाजी अली मुराद राजड़ 2008 जी आम चूंडुनि में पिथोरो समारो जे तक PS51 तां PP जी टिकट ते MPA चूंडियो हो। सिंध में कणक जे आबादगारनि लाइ सपोर्ट प्रोग्राम 2025 तहत DAP ऐं यूरिया जी ख़रीदारी लाइ रोक रक़म जे सिधी रीत मुंतक़िली वारे मंसूबे जो अॼु लाड़काणे में इफ़्तिताह कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मंसूबे जो इफ़्तिताह कंदो ऐं तक़रीब खे ख़िताब कंदो। तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, ज़राअत वारो वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर समेत सूबाई वज़ीर, पार्टी अॻवान ऐं आबादगार अॻवान शिरकत कंदा। सन भरसां इंडस हाईवे तां पहिरीं वाटर वटां पीरसन जो लाश ते छछर थाणे जी हद मां हथियाल लाश जी सुञाणप इस्लामाबाद वासी अज़हर महमूद वलद मोहम्मद निसार नाले सां थी। पुलिस मूजिब फौती जे जिस्म ते तशद्दुद जो को निशान नाहे। वधीक जांच हलंदड़ आहे। ईरान पाकिस्तान अफ़गान तालिबान विच में टियाकुड़ी जी आच करे छॾी। ईरानी परॾेही वज़ीर सैयद अब्बास इराक़ची जा पाकिस्तानी मुनसब इसहाक डार ऐं अफ़गान परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुत्तकी सां फ़ोन ते राब्ता। धुरियुनि पारां सलाह मशवरा जारी रखण ते इतफ़ाक़। अब्बास इराक़ची चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हियूं जारी रखणु घुरिजनि। ईरान हर मुमकिन मदद करण जे लाइ तयारु आहे त जीअं ॿिन्ही पाड़ेसरी मुल्कनि में अमुन क़ाइमु थी सघे।